ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 5 अध्याय में ॾिठो हो त भगवान जो परम भक्त पहलाज सुंडा ऐं मुर्क वटि वञी स्कूल में पढ़ण लगो। सुंडा ऐं मुर्क शुक्राचार्य जा पुट हुआ, जेके ब्राह्मण हुआ। हिरण्यकश्यप उन्हनि खे चयो हो त मुंहिंजे पुट पहलाज खे मुंहिंजी वॾाई जे बारे में पढ़ायो, मुंहिंजी महिमा ॿुधायो, मुंहिंजा गुणगान ॿुधायो ऐं इहो ॿुधायो त चो तरफ़ जेका बि शइ आहे उहा हिरण्यकश्यप ठाही आहे। सॼी धरतीअ जो मालिक हिरण्यकश्यप आहे। टिनी लोकनि जो नाथ ऐं राजा हिरण्यकश्यप आहे ऐं उहो ई भगवान आहे जंहिंजी पूजा करणु घुरिजे। सुंडा ऐं मुर्क ठीक ओड़े ई नमूने सां हिन खे पढ़ाइण लॻा, लेकिन पहलाज त परम भक्त हो। हिन खे भक्ति ज्ञान ऐं भॼन सत्संग करण में आनंद ईंदो हो। ही हमेशा भगवान जी महिमा ॻाईंदो हो। जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर हिरण्यकश्यप खे पई, तॾहिं हिरण्यकश्यप पंहिंजे दैतन खे घुराए पंहिंजे पुट खे मारण जो हुकुम ॾिनो। दैतन पहलाज खे हथियारनि सां मारणु शुरू कयो, लेकिन उन ते को बि असरु न पियो। पहाड़ ऐं जबल तां उछलायाऊं, तॾहिं बि भगवान पहलाज खे पंहिंजे हिंज में खणी उन जी रक्षा कई ऐं पहलाज खे कुझु बि न थियो। उन खां पोइ ॿियो दफ़ो स्कूल में पहलाज सोचियो त जेके ॿिया शागिर्द ऐं ॿिया पाठशाला में पढ़ंदड़ ॿार आहिनि, उन्हनि खे बि ज्ञान ऐं भक्तीअ जो रस चखायां। उहे बि परमात्मा जो भॼन ऐं सत्संग कनि ऐं भवसागर मां पार उतरी वञनि। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जो 6 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे पहलाज जो पंहिंजे साथियुनि खे उपदेश। पहलाज सभिनी छोकिरनि खे पाण वटि विहारे चयो त हे दोस्तों, अमीं अञा बालक आहियो। तव्हांखे काम, क्रोध, लोभ ऐं मोह पैदा न थियो आहे ऐं तव्हांजो मन संसारी माया ॼार में न फाथो आहे। तंहिं करे जंहिं ॻाल्हि में तव्हीं पंहिंजो मन लॻाईंदा उहा तव्हांखे जल्द मिली सघंदी। मां तव्हांजी चङाई लाइ हिकिड़ो उपाउ ॿुधायां थो, सो ॿुधो। अॼु खां वठी पंहिंजो मन परमेश्वर जे ध्यान में लॻायो ऐं इहो यकीन करे ॼाणो त आदमी दुनिया जी हूस, ज़ाल, औलाद ऐं धन जे मोह रखण सां सदाईं दुखी रहंदो, जंहिं करे मरण ऐं ॼमण खां न छुटंदो। संसार में मोह रखण सां हरीअ जे चरणनि में प्रेम नथो थिए। परमेश्वर खां परे रहण वारा पंहिंजो जनम अजायो वञाए ज़रूरु नर्क भोॻींदा। तंहिं करे तव्हांखे परमात्मा जो भॼन ऐं सुमरण करे संसार जे ॼार में फासणु न घुरिजे। परमेश्वर खे सुञाणण ऐं हरि परमात्मा जो भॼन करण लाइ ऐं हिन भवसागर मां पार वञण लाइ ही आदमीअ जो चोलो मिलियो अथव। कुते, ॿिले या ॿियनि जोणियुनि में मथे ॾेखारियल ॻाल्हियूं हासिल नथियूं थियनि। उन्हनि जोणियुनि में फ़क़ति पेट भरण ऐं भोग करण सां ई वास्तो रहे थो। तंहिं करे आदमीअ जो चोलो पाए हिकिड़ो बि पल परमेश्वर खे विसारणु न घुरिजे। कंहिं बि देवता जो जप ऐं पूॼण परमेश्वर जे तप ऐं सुमरण बराबरि नथो थिए। देवताऊं जप ऐं पूॼण करे ख़ुशि थियनि था, उनखे छॾे ॾियण करे क्रोध कनि था, लेकिन श्री नारायण जी पंहिंजे भक्तनि जी भुल करण करे बि क्रोध नथो करे। अहिड़े ईश्वर परमात्मा खे सभु कंहिं हंधि मौजूदु सम्झी किथे ॻोल्हण लाइ वञणो नथो पवे। जंहिं वक़्तु प्रेम सां परमात्मा जो ध्यानु कंदा
तंहिं वक़्तु हू ज़ाहिर थी तव्हांजी दुखनि खां रखिया कंदो आहे। तव्हां पंहिंजी इंद्रियनि ऐं मन जे वस न थियो। कावर ऐं हूस छॾे सतो गुण जे रस्ते सभिनी जीवन ते दया रखो। दिलो जान सां हरि परमात्मा जे चरणनि जो ध्यानु करे परमेश्वर जो नालो जपींदा करियो त तव्हांखे वॾो सुख मिलंदो। जेकॾहिं तव्हीं मुंहिंजे चवण ते यकीन न करे सिंसो आणियो त असांजो संगती थी असांखे ज्ञान थो सेखारे ऐं मूं इहो ज्ञान किथां पातो आहे, सो मां इहो ज्ञान तव्हांखे पंहिंजो ठाहे नथो ॿुधायां, पर नारद मुनीअ जे उपदेश मूजिबि चवां थो। इहो ॿुधी छोकिरनि चयो त ए पहलाज, अञा असां नंढा बालक आहियूं। ॿुढापे में परमेश्वर जो भॼन ऐं सुमरण करणु घुरिजे। तॾहिं पहलाज चयो त ए दोस्तो ॿुधो, इंद्रियनि खे सभिनी जूणियुनि में सुख मिले थो, लेकिन परमेश्वर जो भॼन ॿिए जूण में नथो थी सघे। जेकॾहिं तव्हीं ईअं सम्झो था त हिन जन्म में संसार जा सुख भोगे वठूं, वरी ॿिए दफ़े आदमीअ जी जूण पाए भॼन कबो, सो आदमीअ जो चोलो हर हर मिलणु ॾाढो मुश्किल आहे। दुख ऐं सुख अॻे जन्म में कयल कर्मनि मूजिबि मिले थो। संसारी सुख थोरी मुदत लाइ क़ाइमु रहनि था, पर हरि परमात्मा जे भॼन करण करे महापरलय ताईं घणनि क़िस्मनि जा आनंद मिलनि था। जहिड़ी तरह तूफ़ान वणनि ऐं पननि खे उॾाए छॾींदो आहे, अहिड़ी तरह तव्हांजे ॾाॾनि परॾाॾनि ऐं अज़ीज़नि खे काल मारे उॾाए छॾियो। हिकिड़े ॾींहुं तव्हांजी बि अहिड़ी हालति थींदी। हिकु भेरो माया जे ॼार में फासी वरी छुटणु मुश्किल आहे। सो जे तव्हां बि ज़ाल ऐं पुट जे मोह में फासी ख़राबु थिया त पोइ परमेश्वर जो भॼन थी न सघंदो। जहिड़ी तरह जानवर बाज़े बाज़ी जंग में गाह खाइण जी लालच सां खूहनि ऐं खॾनि में किरी धका खाइनि था, अहिड़ी तरह आदमी माया रूपी खोह में किरी दुख पाइनि था। जेको संसारी मोह छॾे हरीअ जी चरणनि में प्रीत रखे थो, सो माया रूपी खूह में किरण खां बची थो वञे। संसारी सुख शीशे समान आहे ऐं हरि परमात्मा जो भॼन ऐं भक्ति पारस पथर वांगुरु आनंद जे खाण आहे। जीअं पारस मिलण वारीअ खे ॿिए शइ जी घुर्ज या कमी नथी रहे, तीअं हरीअ जी भक्ति कंदड़ बेपरवाह रहे थो। इहो ॿुधी छोकिरनि पहलाज खां पुछियो त तूं बि अञा असां वांगुरु ॿाहिरि बि न निकितो आहीं, पोइ तोखे नारद जी किथे गॾियो जंहिं तोखे ही उपदेश कयो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जो 6हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।